अजरक सिंध जी क़दीमी सक़ाफ़त। अजरक हिक क़िस्म जी रंगियल छुरियल ऐं चिटुनि वारी चादर जेका ओछण तौरु पाइणु, कुल्हे ते करणु, जिस्म ते वेढ़णु ऐं पटके ॿधण लाइ कमु अचे। अजरक पंहिंजे पोरनि, ठपनि ऐं रंगनि सबबु मशहूरु आहे। अजरक जा सवें क़िस्म जा पोर आहिनि, जहिड़ोकि छांब, छल्लो, इश्क पेच, मोतियुनि जड़ो, गुॾड़ी, ककर, मैराण, कलमदान, काशी, वंगो, बादाम, ॾाढ़ूं गुल, फोर स्टार, हांशो, ॿुरी, खारक, ॿूटो ऐं ग़ालीचो वग़ैरह। हाणोके दौर में तयारु थींदड़ अजरकुनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु हुआ अजरक रवायती अजरक जंहिं ते छर जो कमु थिए, ॿी अजरक मशीन ते ठहंदी आहे जेका हिकु ॾींहं में 500 खां 1000 जे तादाद में तयारु थिए थी। अजरक 16 मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री तयारु थींदी आहे। 5 मीटरनि वारे अजरक ते 5900 दफ़ा ॿिन्ही पासनि खां ठपा हयां वेंदा आहिनि। अजरक जी रिज़ल्ट लाइ 25 खां 30 ॾींहं इंतज़ारु करिणो पवे थो। हीउ तमामु घणो ॾुखियो हुनुरु आहे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।